नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में क़ाइम यूटिलिटी स्टोरनि ते रमज़ान पैकेज जो आगाज़ कयो वियो आहे। वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान खान जी हिदायत ते पीटीआई घोटकी ज़िले जे सदर मीर इफ्तिकार अहमद खान लुंड, ज़ोन मैनेजर यूटिलिटी स्टोर्स कारपोरेशन राना जावेद मुश्ताक, न्यू बस स्टैंड रोड ते क़ाइम घोटकी यूटिलिटी स्टोर में रमज़ान पैकेज जो इफ्तिताह कयो। इन मौके ते यूटिलिटी स्टोर इंचार्ज सनाउल्ला सूमरो, पीटीआई अॻवान अला वसायो घोटो आगा अरशद पठान ऐं ॿिया पिण मौजूद हुआ। इन मौके ते इन्हनि मीडिया सां ॻाल्हाईंदे ज़िले सदर पीटीआई मीर इफ्तिकार अहमद खान लुंड, राना जावेद मुश्ताक, ज़ोनल मैनेजर यूटिलिटी स्टोर कारपोरेशन चयो त पहिरियों भेरो वफ़ाक़ी हुकूमत यूटिलिटी स्टोर्स खे 8 अरब रुपयनि जो तारीख़ी पैकेज ॾिनो। यूटिलिटी स्टोर्स 9 शयुनि में सब्सिडी ॾिनी वई आहे, जिन में अटो, घी, खंड, चांवर, दालूं शामिल आहिनि। चयो आहे त आवाम खे अटे जी 20 किलोग्राम बैग ते 600 रुपया, खंड ते 32 रुपया ऐं घी ते 120 रुपए जी सब्सिडी ॾिनी पई वञे। हिन चयो त घोटकी शहर में 4 यूटिलिटी स्टोर आहिनि जेके रमज़ान शरीफ़ में शाम ताईं खुलियल रहंदा। माण्हुनि खे सहूलियतूं फराहम करणु अवलीन तरजीह आहे। हिन यूटिलिटी स्टोर अमले खे सख़्ती सां हिदायत कई त जेकॾहिं यूटिलिटी स्टोर खां दुकानदार खे खाधे जूं शयूं विकिरो करण बाबति का बि शिकायत मिली त स्टोर इंचार्ज खिलाफ कानूनी कार्रवाई कई वेंदी। हिन चयो त हर हफ़्ते यूटिलिटी स्टोर जो दौरो पिण कंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।